बुलेटिन में अवां खे वलीकार चऊं था। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त ते 5 रुकनी बेंच जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। लार्जर बेंच कुछ देर बाद तौहीन अदालत केस जी ॿुधणी कंदी। ख़बर अवां शेयर कई पिया। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त ते 5 रुकनी बेंच जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। लार्जर बेंच कुछ देर बाद तौहीन अदालत केस जी ॿुधणी कंदी। ख़बर अवां शेयर कई पिया। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त ते 5 रुकनी बेंच जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। लार्जर बेंच कुछ देर बाद तौहीन अदालत केस जी ॿुधणी कंदी। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त ते 5 रुकनी बेंच जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। लार्जर बेंच कुछ देर बाद तौहीन अदालत केस जी ॿुधणी कंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त ते 5 रुकनी बेंच जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। लार्जर बेंच कुछ देर बाद तौहीन अदालत केस जी ॿुधणी कंदी। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी आहे। इन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर आगाह कजो। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी आहे। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट में कुछ ही देर खां अॻु वज़ीर आज़म इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी जी जेकी समाचार ॿुधणी आहे उहा चीफ जस्टिस जे सरबराह में लार्जर बेंच 5 रुकनी शुरू करे रही आहे। इन सिलसिले में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सुप्रीम कोर्ट में अटॉर्नी जनरल ज़रिए जे दरख़्वास्त तौहीन अदालत जी दरख़्वास्त जमा कराई वई त अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जेको अदालत हुकुम ॾिनो हो सुप्रीम कोर्ट जे हवाले सां जेको इमरान खान एतिराज़ करे रहियो हो गुज़िरियल ॾींहुं, उन हवाले सां जेको हंधि ऐं जॻह जेके एतिराज़ जे हवाले सां मुक़ररु कई वई उन ते जेको आहे सो इमरान खान जेको आहे सो अदालती हुकुमनि जी भंगकरी कंदे उते एतिराज़ न कयो ऐं ज़बरदस्ती जेको आहे सो रेड ज़ोन जे इलाइक़नि में दाख़िल थियो ऐं डी चौक ते एतिराज़ करे जेके सरकारी इमारतूं आहिनि या सरकारी जेके जॻहियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो नुक़सानु पहुचायो आहे। इन सिलसिले में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त तौहीन अदालत जी दाख़िल कराई वई आहे। चीफ जस्टिस जे सरबराह में 5 रुकनी लार्जर बेंच जेको आहे सो 11:30 वॻे केस जी ॿुधणी जो टाइम रखियलु आहे। उन सिलसिले में केस जी ॿुधणी जी जेको आहे शुरू कई वेंदी ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इन में दरख़्वास्त जेकी इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी जमा कराई आहे उन में इहो बि ॼाणायो आहे त इमरान खान जेको आहे सो न सिर्फ़ आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे पर अदालती हुकुमनि जी बि भंगकरी कई आहे। उनजे करे इमरान खान ख़िलाफ़ जेकी तौहीन अदालत जी जेकी केस थिए थो उन हवाले सां उन ख़िलाफ़ जेको आहे सो फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। कुछ ही देर खां पोइ सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस सरबराह में इमरान खान ख़िलाफ़ जेको आहे सो तौहीन अदालत ते जेकी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे उन तहत जेको आहे सो केस जी ॿुधणी शुरू थींदी। ऐं इन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेकी डी चौक जी सूरत हाल आहे उते जेके हिन वक़्तु जेके पहिरीं के इंसाफ़ जा जेके जथनि जी सूरत में या ॾंडनि जी सूरत में या जेके रेलियुनि जी सूरत में जेके गुज़िरियल राति जिन माण्हुनि हंगामो कयो ऐं जिन सरकारी इमारतुनि खे नुक़सानु पहुचायो उन्हनि खे जेको आहे सो दायरो उन्हनि जो ठाहे करे उन्हनि खे जेको आहे सो सही कयो पियो वञे ऐं जेकी जिन में बि इमारतुनि खे नुक़सानु पहुतो आहे उन्हनि जा फुटेज ऐं उन्हनि जी वीडियो जेको आहे सो ठाहे करे अदालत में जेको आहे सो जमा कराई वेंदी। ऐं इन सिलसिले में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां न सिर्फ़ सो अदालत खे इन ॻाल्हि जी इस्तदा कई वई आहे त जेको सॼी क़ौम खे गुमराह करे ऐं जेको आहे सो अदालती हुकुमनि जी भंगकरी करे ऐं माण्हुनि खे ज़बरदस्ती जेको आहे सो डी चौक में जेको आहे सो दाख़िल करण जी जेकी हिदायतूं करे रहियो हो ऐं जलसा करे रहियो हो ऐं जेके अदालत हुकुम ॾिनो त तव्हां जेको आहे H9 में H8 में जेको हंधि आहे उते जेको आहे सो तव्हां जलसो कयो पर उनजे बावजूदि इमरान खान अदालती हुकुमनि जी भंगकरी करे जेको आहे सो गुज़िरियल राति जेको आहे सो डी चौक ते पहुची करे न सिर्फ़ सरकारी इमारतुनि खे नुक़सानु पहुचायो आहे पर उते जेके मुक़ररु हुआ अहलकार जंहिंमें रेंजर्स FC ऐं पुलिस जा जेके अमलदार हुआ
उन्हनि खे न सिर्फ़ु ज़ख़्मी कयो आहे पर उन्हनि जे मथां जेको आहे सो उन्हनि खे तशद्दुद जो बि निशानो बणायो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको आहे सो अदालत खे इन ॻाल्हि जी बि इस्तदा कई पई वञे त जेको आहे सो जेकॾहिं इन अमल ख़िलाफ़ जेकॾहिं इमरान ख़ान ख़िलाफ़ तोहिन अदालत तहत जेकॾहिं कार्रवाई न कई वई त सुभाणे ॿियो को बि शख़्स अची करे जेको आहे सो इन जेको आहे सो अदालती हुकूमत जी भनकरी करे सघे थो। इन जे करे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां अदालत खे इस्तदा कजे थी त जेकी अॼु असां तोहिन अदालत जी दरख़्वास्त जमा कराई आहे इमरान ख़ान ख़िलाफ़ उन तहत जेको आहे सो चीफ जस्टिस एजाज़ुल हसन खे जेको आहे सो पंहिंजे सरबराह में जेकी 5 रुकनी लाजर बेंच ॿुधणी करे शुरू कंदी थोरी देरि खां पोइ उनखे इस्तदा कई आहे त उहे जेको आहे सो इमरान ख़ान ख़िलाफ़ जेको आहे सो कानून ऐं आइन मूजिबि जेकी बि तोहिन अदालत तहत जेकी कार्रवाई थिए थी उहा जेको आहे सो कई वञे। जी महिरबानी नसीर सारण तफ़सील जे लाइ।